अस्सलाम वालेकुम दोस्तों ही तारीख़ी शहर उमरकोट शहर है जिते ही उमरकोट शहर जो किलो तारीख़ी किलो है जिते ही जदीद हथियार पुराने दौर निमाशलाई म्यूज़ियम ठहियो आहे जंहिंमें पुराणे तारीख़ जा सब हथियार मुख़्तलिफ़ तारीख़ी शहर है जिते ही म्यूज़ियम है घुमण जे लाइ सियाह अचन था। इनमें हर ज़ात मुख़्तलिफ़ जेके आहिनि ज़ातियुनि जा हर औरतन जा पंहिंजो वेस जेको आहे ठहियल आहिनि। तारीख़ी शहर है जिते जी उमरमारी उमरकोट जो किलो जंहिंखे चयो वेंदो आहे। उमरकोट ज़िलो तमामु घणी आबिदी ते